जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 10 ऑगस्ट 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक मास जे कृष्ण पक्ष जी दशमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण वारो ॾींहुं साबित थींदो। अॼु जे ॾींहं में तव्हांखे भाग्य पूरो साथ ॾींदो। कोई अटकियल कम बि पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे रिश्तेदारनि मां या पंहिंजे घर वारनि मां या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठा आहिनि। मन हुननि जो अॼु तमामु खुश रहंदो, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त धन हानि जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो भाग्य हुननि जे कार्यस्थल ते अॼु पूरो साथ ॾींदो। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ जा बि अॼु चांसेस आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। धन जी प्राप्ति बि अॼु थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे ॾींहुं शांतीअ सां कटणो आहे। कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू न कंदा त बहितर रहंदो, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य बि अॼु साधारण रहंदो। अॼु हनुमान भगवान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। तव्हांखे धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे, न त कंहिं न कंहिं सां तव्हांखे वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ जाम सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे। तव्हांजो स्वास्थ्य बाक़ी ठीकु रहंदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे धन प्राप्ति जा योग अॼु बीठा आहिनि। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। भगवान नारायण जी पूजा अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं तव्हांजो अॼु साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, जय ऐं सुख जी प्राप्ति थियण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि सां, ख़ासि करे पंहिंजे जीवन साथी सां वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। तव्हांखे कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे, न त कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। त घर मां निकिरण खां पहिरियों महामृत्युंजय जो जाप करे या भगवान शिव जे मंदिर में मथो टेके करे निकिरंदा त तव्हांजे मथां भगवान शिव कृपा बि बरसाईंदा ऐं सभु विघ्न दूर थी वेंदा। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो।
धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या तकलीफ़ थी सघे। ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान शिव जी आरती। तव्हां इहा आरती ॿुधी हूंदी, ओम जय शिव ओमकारा। हुन में जेके सिटा ईंदियूं आहिनि, जेके लाइन्स चवंदा आहिनि, उहे ईंदियूं आहिनि, उहे आहिनि श्वेतांबर पीतांबर वागांबर अंगे। माना हुन में जेके श्वेत वस्त्र, वाइट वस्त्र धारण कयल आहिनि, उहे आहिनि भगवान ब्रह्मा। पीतांबर जेको धारण करे वेठा आहिनि, उहे आहिनि विष्णु। ऐं वाघ जी जेका आसन विछाए वेठा आहिनि, उहे आहिनि स्वयं भगवान शिव। त माना इहा जेका आरती चई वई आहे ऐं लिखी वई आहे, त इहा हिन आरती में ई तव्हां टिनिनि देवताउनि खे प्रसन्न करे था सघो। हुन जे अॻियां ईंदो आहे हंसासन गरुड़ासन वृख वाहन साजे। यानी कि हंस जेका सवारी आहे उहो आहे भगवान ब्रह्मा जी, गरुड़ जेका सवारी आहे उहो आहे भगवान विष्णु जी, ऐं वृख जेके बैल चवंदा आहिनि, नंदी, उहा जेका सवारी आहे उहो स्वयं भगवान शिव जी आहे। ऐं हुन जे विच में हिकिड़ी लाइन ईंदी आहे कि ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका। यानी इहो जेको नथो सुञाणे सघे, हुननि जो जीवन व्यर्थ थो वञे। यानी हुननि जे मन में विवेक नथो जागी सघे, जेके हिननि टिनिनि देवताउनि खे नथा सुञाणनि। प्रणवाक्षर के मध्य ओमकारेश्वर मध्य ये तीनों एका। यानी प्रणव जो जेको अक्षर आहे, जेको सृष्टि जो पहिरियों अखर आहे, जंहिंखे ओम मञियो वियो आहे, हुन जे अंदरि इहे जेके टई देवता आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो मञियो वियो आहे। हिन करे चवंदा आहिनि ओम जय शिव ओमकारा। यानी ओम हे इहो अखर आहे जंहिंमें टई देवताउनि में तव्हां प्रसन्न करे था सघो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विनोद जी जो, जेके जेवर उत्तर प्रदेश जा रहण वारा आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो व्यापार बिल्कुलु सही नथो हले। त विनोद जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे 3 ॾींहंनि जी काल सर्प शांति जी पूजा कराइणु खपे, ऐं जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो जल्दी कराइजो, त तव्हांखे सुख संपदा जी प्राप्ति थींदी ऐं सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।